सतार जे माण्हुनि खां ॿियनि ऑफिसिस जो कब्ज़ो छॾाइणु घुरिजे ऐं हिन मसइले लाइ SSP जमाल सां राब्तो करे था वठूं ऐं सतार बि हिन वक़्तु गिरफ़्तार थी चुको आहे। मां सम्झां थी त हिन फ़िलहाल सभु कुझु असां जमाल ते छॾियूं था। असां वटि स्टे ऑर्डर बि अची वियो आहे ऐं जमाल बि सतार खे सोगो करे छॾियो आहे। शयूं असांजे हक़ में अची वियूं आहिनि, असांखे तकड़ि न करणु घुरिजे। चाचा जी वापसी जो को प्लान या का ॻाल्हि ॿोल थी आहे? पापा सां को बि कॉन्टेक्ट न थी सघियो आहे, पर यासिर असल इशू इहो न आहे त सतार खां सभु शयूं वापसि थी सघनि। असल इशू इहो आहे त बिज़नेस कम्युनिटी पापा सां गॾु छो कोन आहे। असांजा इन्वेस्टर हाणे पोइते थी विया आहिनि। इहो ॾुखियो मरिहलो आहे असांजे लाइ ऐं बिज़नेस में इहो बहितर न आहे। उहो वाक़ई हिकु जनरल इशू आहे ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि खे हिन दग ते बीहण जे लाइ घणनि ॾुखाइनि खां गुज़रणो पवंदो, छो त हिन दग ते पंहिंजनि जी अक्सरियत कोन्हे। हितां जे मक़ामी माण्हुनि खे हिन पासे अचणु घुरिजे। घटि में घटि 60% लोकल माण्हुनि जो बिज़नेस कम्युनिटी में शामिलु थियणु घुरिजे ऐं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त असल बिज़नेसमैन असां रहिया आहियूं। असां पंहिंजी तारीख़ ऐं तहज़ीब ॾिसूं त असांजो उन में वॾो रोल रहियो आहे। हिन वक़्तु 3 खां 5% मक़ामी माण्हू इंटरनेशनल बिज़नेस में पंहिंजी बुनियाद ते बीठा आहिनि ऐं उहो अटे में लूणु बराबरि आहे। मूं बिज़नेस मैनेजमेंट पढ़ी आहे, इन करे मां पंहिंजे पाण खे दुनिया लेवल ते मनाइणु थी चाहियां। तूं पंहिंजे फ्यूचर जे लाइ छा प्लानिंग कई आहे माइन? सच पुछी त मुंहिंजो इहो ई ख़्वाबु आहे त मां पापा जे बिज़नेस खे वर्ल्ड लेवल ताईं खणी वञां। ऐं मां हिन समूरी मंज़िल में किथे हूंदुसि माइन? तूं जिते आहीं उते ई रहंदे। तूं पंहिंजे हिकु थियण जे बारे में छा सोचियो आहे? ऐं मां बि कल्ह उहो ई पुछे पई। मूं त इहो ई चयोमांसि त चाचो वापसि अची वञे, पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं। तूं इलाही सुठो आहीं यासिर। तुंहिंजे लाइ मुंहिंजे दिलि में इलाही सुठा अहसास आहिनि। पाण सोट वारे रिश्ते खां वधीक हिकु सुठा दोस्त आहियूं। मूंखे हिन ते मान आहे, पर मां ॿिए के रिश्ते खे अफोर्ड नथी करे सघां। मां तुंहिंजे हिन रस्ते ते तोसां कुलो कुले सां मिलाए हलण थो घुरां। मां पूरी ज़िंदगी तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। यासिर, मूंखे घणो वक़्तु लॻंदो हिन मंज़िल ताईं पहुचण जे लाइ। तूं मुंहिंजो वेट कोन करे सघंदे। माइन, मूंखे सिर्फ़ु इहो ई आसरो ॾे त तूं मूं ॾे वापसि मोटंदी। उहो मोट करण ई फ़ैसिलो आहे जेको मां अञा ताईं कोन करे सघी आहियां। माहिन, तोखे उहो फ़ैसिलो करणो ई पवंदो, मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे इंतिहा वारी मोहबत लाइ। मूंखे अञा वक़्तु घुरिजे यासिर। मां हेॾो वॾो फ़ैसिलो हेॾो जल्दी नथी करे सघां। दिलनि जे फ़ैसिले में वक़्तु थोरो ई वठिबो आहे। फ़ैसिला त दिलि सां थींदा आहिनि, दिमाग़ सां त बिज़नेस कबो आहे। यासिर, फ़िलहाल मूंखे बिज़नेस ते फोकस करणु ॾे। दिलि जूं ॻाल्हियूं बाद में डिस्कस करे वठंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।